फरमाई सलात खाबाद काबिल तकरीम सदर महफिल मुजाहिद अहले सुन्नत हजरत क़िबला साईं बरादरम हाफिज मोहम्मद रंजन सिकंदरी दामन बरकातुल आलिया स्टेज ते वेठल दीगर सादात किराम ब उलमाए किराम ब हुफ़ाज़े किराम मुझा प्यारा मुसलमान भाईरो अजीजो दोस्तो वडे अरसे खां असांजे भा अदा कुर्बान साहिब घर भाती भाइरन सूदो ही मुझे सोने हबीब जो जशन मल्हाईंदा पिया अचनि। सुभान अल्लाह। दुआ थो कयां त अल्लाह पाक अदा वारनि जो ही शुरू कयल मीलाद शरीफ जो प्रोग्राम क़यामत ताईं जारी ऐं सारी मुखां अॻ में असांजो भाउ ख़तीब अहले सुन्नत बिरादरम मुफ्ती हाफिज शाह नवाज बुगियो साहब ज़ीद इल्म हुजन आखे सोने महबूब करीम जा मौजज़ा सोने हबीब जो मीलाद बुधायो। अल्लाह सही सदन इल्म में बरकत रहमत फरमाए। टाइम भी काफी थी चुको है दोस्तों। मूं भी चंद कलिमात कुरान शरीफ जा तिलावत कया जैमें अल्लाह से पंहिंजे महबूब जो नूर जो बयान फरमायो। मूं अॼु इरादो कयो त पाण जलसा कंदा आहियूं मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मीलाद जी माना मदीने जे साईं जो अचण। दुनिया में कीअं आया उलमाए किराम बयान कनि था, पर नयूं असांजूं नस्लूं नवां असांजा जवान जेके उभरी था अचनि त रबीउल अव्वल शरीफ जे महीने में कम से कम उन्हनि खे इहो ज्ञान ॾिजे इल्मु ॾिजे त असांजो महबूब कॾहिं पैदा थियो कीअं आयो 12 रबीउल अव्वल ते पैदाइश आहे या बेशत आहे। इहे ॻाल्हियूं अवांजी ख़िदमत में अर्ज़ रखंदुसि। अल्लाह पाक असांजी जलसे कराइण वारनि जी सभिनी जी हाज़िरी बारगाहे मुस्तफ़वी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में क़बूल मंज़ूर फरमाए। सुभान अल्लाह। दस्तूर मूजिब जीअं तक़रीर जो आगाज़ कंदो आहियां त हिननि लफ़्ज़नि सां त मदीने जे साईं फरमायो ज़य्यनू मजालिसकुम बिस्सलाम। मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलवात सां सींगारे में। सुभान अल्लाह। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जो सल्लल्लाहु अलैका या कद जाअकुम मिनल्लाहि नूर। अल्लाह पाक फरमायो तहकीक आयो तव्हां वटि तव्हांजे रब पारां नूर
वकिताबुम मुबीन, ऐ रोशन किताब बशई एक नूर जो रोशन किताब। हाणे नूर खां मुराद छाहे? मसइलो सॼो किताब खां मुराद त सभु सम्झी था वञनि त अल्लाह जो क़ुरान आहे। मसइलो आहे सॼो नूर जो त ख़ुदा पाक हिन आयत में फरमायो त अवां वटि मूं नूर मोकिलियो। इहो नूर कहिड़ो आहे? छो जो वज़ाहत कान थी। मसइलो इहो आहे मुंहिंजा जी दोस्तो, जेके भी असांजा वॾा आलिम सगोरा गुज़रिया आहिनि, जन वॾा वॾा तफ़सीर लिखिया आहिनि, उहे था फरमाइनि त नूर खां मुराद तुंहिंजो मुंहिंजो मिठो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर मुराद आहे। हाणे असां जेके आहियूं उहे उन्हनि आलिमनि जा जन नूर खां मुराद असांजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर मुराद। पर हाणे ॿिया दलील कहिड़ा ॾियां? मुंहिंजा जी दोस्तो बुज़ुर्गो, हिन सिंध धरती जा उहे आलिम जेके मूं वांगे आलिम कोन हा, हुजूरी आलिम हा। सुभान अल्लाह। हुजूरी आलिम जेके सुने महबूब जी रूहानी कचहरी में उथंदल वेंदल। सेवण शरीफ जी धरती ते हिकिड़ो रब्बानी आलिम सेवण जे कब्रिस्तान में मुंहिंजा जी दोस्तो साईं अब्दुल वाहिद सेवस्तानी रहमतुल्लाह अलैह। सुभान अल्लाह। ही ओ आलिम जी फतावा वाहिदी लिखी आ। हिन बुजुर्ग खां जॾहिं बि को माण्हू मसइलो पुछंदो हो, किताब कोन ॾिसंदो हो, शागिर्द खे कोन चवंदो हो त अलमारी मजा किताब खणी आ, न हिन को सवाल कंदो हो। करीम सां मुंहिंजा प्यारा मुलाक़ात करे पुछी वरी ॿुधाईंदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। कलंदर बादशाह आलिम हाफ़िज़ कुरान अल्लाह वारो उते वे मुनीरट मां चए पर मुंहिंजा दोस्तो असांजे सेवण जे कब्रिस्तान में अहिड़ा मर्द सुठा पिया कैमरा पर साईं वेठो अथई जिनजो बरा हेठ में एड़ा गबर हा उते वे जी साईंदार थी त पोइ मां हिते अचां। कलंदर बादशाह जी दुआ जो साईं जो नालो रोशन ऐं पाण अलहमदुलिल्लाह अल्लाह जो वली आहे। अवां चवंदा छाजे करे कीअं चो? हज़रत कलंदर बादशाह रहमतुल्लाह अलैह पहिरीं असां वटि छटे में आयो। अस्सलाम वालेकुम। सुभान अल्लाह। बकरी आयो। बकरी जॾहिं आयो त असां वारनि बुज़ुर्गनि साईं खे खीर जो प्यालो पेश कयो। खीर जो हाणे जीअं ही ढकणो आहे, ही माण्हू पाणी जो भरे या खीर जो, मसीज जेकॾहिं हिन में खीर या पाणी पियो त लाज़मी कयो। मुंहिंजा दी दोस्तो हज़रत कलंदर बादशाह जे अॻियां जॾहिं खीर जो प्यालो खणी आया, जेकॾहिं मां हुजां हा, फ़कीर उस्मान जैसर हुजे हा त पोइ ढुकी हिकिड़ो कयो। सुभान अल्लाह। अल्लाह वारे तकड़ कान कई।
तो हिन खीर जी सलाई आ खीर आंदो तो इन्हीं में को राजा सही कलंदर बादशाह समझी वियो ते मकली वारा ठट्टे वारा चवन था तो जी हिन प्याले में मजीद खीर जी गुंजाइश काने ये मकली ठट्टे में हाने कई वली जी गुंजाइश काने छो जो ठट्टे वारे ठट्टे में 1.25 लाख वली अची चुका वो बादशाह कलंदर रहमतुल्लाह अलैह समझीगा साईं वरी उता मोटिया हाणे सिंधु दरिया खां ॿेड़ीअ में अचनि पिया ॿेड़ीअ में तो जिते हाणे साईं सदरुद्दीन शाह लतेरी जो मज़ार आहे सुभान अल्लाह जॾहिं ॿेड़ी उतां गुज़री तो साईं सदरुद्दीन शाह बादशाह पंहिंजी निगाह सां कलंदर जी ॿेड़ी खे रोके सुभान अल्लाह ॿेड़ी अॻिते कान पई हले हाणे मशीनरी त हुई कान जो ॾिसण को पुरज़ो सॼी काठ हुई सिंध ते ॿेड़ी हुई ॿेड़ी रुकजी वई फ़क़ीरनि अर्ज़ु कयो सुना छा कयो साईं फरमायो असांजी ॿेड़ी पाण कोन रोकी आहे कहीं रोके छॾी आहे सुभान अल्लाह हिते पासो साम्हूं हज़रत पीर सैयद सदरुद्दीन शाह लखयारी रहमतुल्लाह अलैह जो ॻोठा आस्थानो आहे साईं ॿेड़ी रोकी आहे त कलंदर ईअं न वञ असां खां दुआ वरितियूं वञ सुभान अल्लाह नारे तकबीर हज़रत बादशाह कलंदर रहमतुल्लाह अलैह ॿेड़ीअ खां लही जॾहिं साईं सदरुद्दीन शाह वटि पहुता साईं फरमायो कलंदर अर्ज़ु कई सोना असां तोखे मिलण आया आहियूं साईं सदरुद्दीन शाह फरमायो पाण मिलण कोन आयो आहीं असां तुंहिंजी ॿेड़ी रोके तोखे घुरायो आहे सुभान अल्लाह कलंदर ठट्टे वारनि तोखे प्यालो खीर जो पेश कयो तू समझी में एक सेवन वाला दो तो के खीर पेश करना सुभान अल्लाह ते हिते भी गुंजाइश काने पर हाणे तो के कम करनो ही पंहिंजा असांजो गुलाब जो गुल खयो मन जॾहिं तो के खीर जो प्यालो पेश कंदा त तव्हां इहो गुल उन प्याले मंझ रखजो गुल वो पाणी समझी वेंदा त सेवन में असां सभु खीर आहियूं असांजे खीर में कलंदर गुलाब जो गुल आहे सुभान अल्लाह या दुआ हज़रत सैयद लखयारी वारे रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह साईं जी दुआ बाकी कब्रिस्तान में से अब्दुल वाहिद सिरस्तानी जड़ा जवान सुता पिया आहिनि जिन जो बराह रास्त मदीने जे साईं सां वास्तो राब्तो हो को बि माण्हू मसइलो पुछंदो हो ईअं करे पुछी ॿुधाईंदा हुन बि पंहिंजे फतावा वाहिदी में लिखियो आहे त इते नूर खां मुराद आमिना जो लाल आहे सुभान अल्लाह पर तव्हांखे ज़िले लालकाने जो मिसाल ॾियां उहो तव्हां जल्दी सम्झी सुभान अल्लाह ॻोठ जी पांजे इलाके जो बुजुर्ग साईं हज़रत क़िबला साईं मशहूर नवारो साईं रहमतुल्लाह अलैह साईं हुजूर यार हुजूर बाकायदा साईं सां राब्तो वास्तो हिकिड़े माण्हू चयो सही जगह तो हदीस पढ़ी आहे इहा ज़ईफ़ आहे फरमाए तू तो ज़ईफ़ा मशहूर नवारे इन कनन सां बड़ा रास्त मदीने जे संग ॿुधी आहे सुभान अल्लाह महबूबन बयान फरमाया तू किस चीज मुरादी दोस्तों मुझो दोस्ता हज़रत साईं सैयद खुदा दिनू शाह लखयारी वारो
मूसा साईं गाल की रमजान में रोजो वक्त में 15-20 मिनट के रहा रोजे खोलन में पान फरमायो मौली साहब अवां गाजू कंदा आयो किताबन जा हवाला ॾींदा आयो अञा रोजे खुलण में बाक़ी कुछ देर आहे मां तोखे अहिड़ो वाकियो ॿुधायां जेको किताब में तोखे कोन मिलंदो पर सैयद खां ख़ुदा कूड़ न ॻाल्हाए मां उहा ॻाल्हि थो कयां जेका मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठी आहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों अल्लाह के प्यारे कामिल वली मशहूर नवारी साईं रहमतुल्लाह अलैह जी साईं गाल बुधाई मां गाटू में पुलिस जो ऐसे जो हुयोस अचानक बटे गाड़ियों गुजरियो उनमें भेज मशहूर नवारन जा नारा लगंदा हुआ मां पुलिस वारन खां पुछो ही केड़ी जमात आ चयाऊं मशहूर नवारे साईं जा फकीरन अज पासे में जलसो आ उते साईं जो खिताब आ मुखे भी शौक थो तमाम वञा मशहूरी वारे साईं जो खिताब ॿुधो आयो उस जलसे में साईं जी कई माण्हू ॿुधायो त ज़िले जो ऐसे जो आयो तव्हांखे तव्हांजी तकीर ॿुधण पर सैयद साईं वॾो एतराम कंदा सैयद खे मथे उथी साईं ख़ुदा ने छा फरमायो त मूंखे मथे विहारियो हाणे महफ़िल शुरू थी जॾहिं साईं जी तकीर शुरू थी त साईं आयत पढ़ी इहा जीअं जो तर्जुमो कयो त हिकिड़ो शख़्स उथी बीठो हुन साईं खे चयो साईं मशहूरनि वारा अज तव्हांखे वाज़े करणो आहे मूंखे वाज़े करे ॿुधायो क़ुरान शरीफ़ जी हदीस जी रोशनी में त मदीने वारो साईं नूर आहे या बशर आहे हाणे उहो कंहिंजे वक़्त में उनजो मक़सद त मदीने जो साईं बशर असां वांगुरु अमादुल्लाह असां वांगुरु साईं फरमायो केर आई चवण लॻो मां सैयद आहियां ठके जो साईं फरमायो माइट साईं हेॾे आ पंहिंजे पासे में विहारियो फरमायो सैयद सगोरा अॼु जेकॾहिं को मेमन सवाल करे आ अॼु को लोहार सवाल करे आ अॼु को जट सवाल करे आ अॼु को जैसर सवाल करे हा अॼु को चन्नू सवाल करे हा त मां क़ुरान शरीफ़ हदीस जी रोशनी में उनखे ॿुधायां हा त मदीने जो साईं नूर आ या बशर आ पर तुम सैयद सगोरो आहीं उथी भी त मां तोखे तुंहिंजो नानो साईं हितां ई ॾेखारियां पोइ तूं फ़ैसिलो कज त मदीने जो साईं नूर आ या बशर आहे जमात अहले सुन्नत नारे हैदरी साईं खुदा ने शादो फरमाए साईं उन सैयद सगोरे खे उठारियो ऐं अठु चादर हुन दे मथा अठु चादर साईं दे मथा हाणे साईं फरमायो शाह साहब हेॾा निहार हीअं जो निहार मदीने जे साईं जी ज़ियारत करायूं असां हिकिड़ो ॾिठो जो शाह साहब अल्लाहु अकबर करे मजमे में वही चयो वो थक गयो ऐं मुंहिंजा प्यारा टोड़ण लॻो चवण लॻो अदा मां अखियुनि ॾिठो आहे मदीने जो साईं नूर 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 सुभान अल्लाह या रसूल अल्लाह या अली रंदस्तगी मदीने जो साईं नूर आहे मजादी दोस्तों बुजुर्गो
वरी पंहिंजे इलाके जो बुजुर्गान जिले लाड़काने सां तालुका हज़रत क़िबला साईं पीर बुठा साईं रहमतुल्लाह सुभान अल्लाह साईं जी फतवा बान फरमाया जो अन्न बशर दा शोर न मचा तू अन्न बशर दा शोर न मचा तू विदियो हादे जीत का तू आ भाई ना इंसाफ बचा तू कुछ सोच सतेंदी रो जेकर चाही अहद को मिलना जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकदीरा जिथ दे वेखी नाम मोहम्मद चम चम अखियां तले दीरा जेकर चाही अहद को मिलना एहन राज निराले राज नाले आशिक ते माशूक विचाले छोड़ मसेले कुल जुज़वाले छोड़ मसेले कुल जुज़वाले मुफ्त न मगज़ खपैंदी रो मुफ्त न मगज़ खपैंदी रो जेकर चाही अहद को मिलना जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकदीरा कुछ दो वेखी मोहम्मद चम चम अखियां तले दीरा जेकर चाही अहद को मिलना यारा मुसलमान भाइयों अल्लाह पाक पंहिंजे महबूब जो नूर अग में पैदा फरमायो अञा कुछ भी कोन हो जमीन और आसमान कोन हुआ कचू तारा कुतुब सिज चंड कोन हुआ अञा कुछ कोन हो अग में मुझे महबूब पंहिंजे हबीब जे नूर खे पैदा कयो असांजे सिंध जे सूफ़ियुनि जो सरताज सुनो अब्दुल लतीफ तो फरमाए पिटाई खोट रहमतुल्लाह अलैह साईं भी हुजूरी आलम सुभान अल्लाह पिताई साहब साईं आयो खोड़ में खोड़ा शहर में आयो से मखदूम अब्दुल रहमान उते आयो तो साईं मखदूम अब्दुल रहमान जिसने हाल हयात हो तो साईं जे दौर में किथे दोहलत गंजी लगी एडो पाबंदो शरीर सुभान पिताई साहब आयो तो विच खोड़ा शहर में दंबूरो हलायो दंबूरो जो हलो तो मन क्या बात बढ़ती है ईसा हिते तो बड़ी शक्ति है साज ते वगैरह फकीर डोली आया पिताई साहब के हथ खां वरतो पान फरमायो शाह साहब हे खोरन जो शहरा मखदूम साहब जो शहरा हिते नाजायज़ कम कोन हलंदो आ शरीयत जे खिलाफ कम कोन हलंदो आ तमाम पूरो बजायो आ हलो असांजो बुजुर्ग तोखे घुराए पियो पोइ जेका बि तोते सदा रखे हल असांजे बुजुर्ग वटि पेश थी साईं भिटाई घोट फरमायो हीअं कयो हीअ मुंहिंजी चिठी खणी अॻ में वञी साईं खे ॾियो पोइ मां बि अचां थो उन चिठीअ में साईं लिखियो अॼु न ईंदस आऊं सुभां प्रींदा पाण अॼु न ईंदस आऊं सुभां प्रींदा पाण सजन ईंदा साण जन पार खया हिन खोड़ सुभान अल्लाह चिट्ठी जॾहिं साईं खे ॾिनो त साईं मखदूम साहब रहमतुल्लाह मखदूम गुजरा उन्हनि जे शहर में साईं सतल सरमस्त रहमतुल्लाह अलैहि सां साईं कोन ठहंदो वॾी ॻाल्हि आहे सूफ़ियान जन नाराज़ पोइ जॾहिं मखदूम
मखदूम साहब विशाल फरमायो मखदूम साहब ने विशाल कयो पीर साईं रोज़े जड़ी बादशाह रहमतुल्लाह अलैह आया जनाजे में आया तो साईं के खबर हुई तो भाई बुजुर्ग पान में नाराज हुआ से मखदूम साहब सच्चल सरमस्त तो साईं रोज़े जड़ी बादशाह सच्चल के पैगाम मोकिलियो तो हाणे यार मिसाल करे लो लेकिन रखदा जनाजे में अचे साईं सच्चल सुनो भी आया सुभान अल्लाह जिस इश्क में सरना दिया दो जग जिया तो क्या सुभान अल्लाह काजी खोले किताबा मसले बते दे और क्या पढ़ता अमल जो करता नहीं काजी बना तो क्या हुआ सुभान अल्लाह मरहबा सही हाजी मक्के दे शहर में सजदा करे तो क्या हुआ दिलदा कुफर तो कटता नहीं जोगी बना तो क्या हुआ सरना दिया दो जग दिया तो क्या हुआ जिस इश्क ने सरना दिया दो जग दिया तो क्या हुआ जोगी जुगत करता नहीं कपड़ा रंगा तो क्या हुआ अपना अंदर तो रंगता नहीं जोगी बना तो क्या हुआ नादर तुरंगता नहीं जोगी बना तो क्या हुआ जिस इश्क में सरना दिया दो जग दिया तो क्या हुआ शुक्र सजदा इश्क दा बूढ़ा कराया तो क्या हुआ अपने अंदर तू रोता नहीं लोग सुनाया तो क्या हुआ तुरता नहीं लोका सुनाया तो क्या हुआ और सही मखदूम साहब के जनाजे में सही सत्तर सरमस्त भी गली आयो हेरा मुझा करा पीर से रोजे धनी रहमतुल्लाह अलैह आया बड़ा बड़ा बुजुर्ग बैठा बिठा जिन वक्त में सही मखदूम साहब जो जसद मुबारक कब्र में आंदाऊं ऐ रुख काबे लेके आऊं चेहरो काबे लेके आऊं जी जो काबे ले चेहरो कर साईं वरी काबे खां चेहरो हटाए इन पासे क्या करना वरी चेहरो हेड़ा कर वरी से चेहरो हेड़ा कर जेके मखदूम साहब जा शागिर्द सो साईं पी से रोदे धणी के अर्ज करण लगा क़िबला तव्हां को हिसाब कयो ॿुधायो असांजे मुर्शिद खां कहिड़ी ग़लती थी वई आहे जो काबो संदन मोह नथो बर्दाश्त करे असां मोह काबे नथा कयूं साईं जो मोह हिन पासे फिरी थो वञे साईं रोज़े ग़रीब बादशाह में हारे फरमायूं सब्र कयो पाण आया काबे वारी साइड सचल सरमस्त बीठो हो पां खां वठी साईं फरमायो सचल तो मुझ चवण करे आए पर यार अञा तोसां परचण नथो चाहे काबे वारी सिफ्त छद
तैयार जो चेहरो काबे देखी है सुभान अल्लाह नारे रिसालत नारे तकबीर नारे हैदरी मिठाई साहब एलन की मंजिल बयान फरमाया तमुना तूर सीना सदा सनासिन सजदे में सैयद चे गोना गोदड़ियन युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन-नूर आली पर परन फखर्र मूसा सैका जोगी जुंग जलन माज़ागल बसर वमा तगा आली रमशरवन बीयमशी बीयंते को आली चाल चलन ओ सैयद चे सजन अदा कल पुछी तो कहरी सुभान अल्लाह एडी मंजिल जो हुकुम था दोस्तों साईं मुझे चिट्ठी वही बेटा साहब पढ़ी दीवारों कयो सैयद खे रोकियो फन मदीने हलियो वेंदो मदीने वारे खे वठी ईंदो मूंखे परजान गया फकीर डोड़िया पर बेटा कोट ग़ाइब थी वियो जॾहिं चयूं साईं आहे कोन पोइ मखदूम साहब पंहिंजी चादर मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो पंहिंजे हथनि सां खोड़ा शहर जी सफ़ाई शुरू एतिरा मुश्क हाल लॻा त मुंहिंजो साईं ईंदो फिटाई साहब वठी ईंदो हुज़ूरी आयो आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो सभु पिया पुछनि साईं ही छा पाण फरमायो अॼु कुर्ब करे मुंहिंजे अखरनि में मुंहिंजो चंड खां सोनो यार ईंदो अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में मुंहिंजो चंड खां सोनो यार ईंदो कुर्बान न वञा रस्ते तां जंहिं रस्ते सां मन ठारींदो नारे तकबीर नारे रिसालत सही हाफिज अब्दुल मालिक साहिब हाय अॼु कुर्ब करे मुंहिंजे अखरनि में मुंहिंजो चंड खां सोनो यार ईंदो कुर्बान वञा उन रस्ते तां जंहिं रस्ते सां कुर्बदार ईंदो अॼु कुर्ब करे मुंहिंजे अखरनि में मुंहिंजो चंड खां सोनो यार ईंदो कुर्बान न वञा उन रस्ते तां है कुर्बान न वञा रस्ते तां जंहिं रस्ते सां कुर्बदार ईंदो तेरा मुसलमान भाइयो हज़रत हिदाई गोद रहमतुल्लाह अलैह पंहिंजे नाना साईं सां गॾु सुबुह जो अचनि पिया ॾिसण वारनि ॾिठो जेके मुंहिंजा प्यारा सीने वारियूं अखियूं रखण वारा हूंदा हज़रत मदीने जा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिटाई साहब खे उन्हनि खां भाकुर पाए अचनि पिया फरमायूं मखदूम साहब असांजो अब्दुल लतीफ़ खे पतो आहे संगताई गुरु फरमाए हुजूरी आलिम ऐं लुचली इल्म रखण वारो लुचली इल्म मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुजुर्गो पान तो फरमाए त महबूब कॾहिं पैदा थिया फरमाए तो सोहर जा सिंगार अदा अण ॾिठे अॻुवा न को कुन फयकून हुई न को ॿी पचार न की सिद्ध हो न की चंड हो न हुई तोहीदी तवार तॾहिं मोहबत शान निहार नयाई लतीफ़ जे सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान
पायो अल्लाह पंहिंजे महबूब जे नूर खे सभ खां अॻ में पैदा फरमायो उन खां बाद हज़ारों करोड़ों साल अल्लाह पंहिंजे महबूब खे पंहिंजे दरबार में मुंहिंजा प्यारा रखियो जॾहिं रब इरादो कयो त दुनिया में मां पंहिंजे हबीब जे नूर खे मोकिलियां अल्लाह पाक पंहिंजे महबूब जो नूर हज़रत आदम जी पुश्त में वो हज़रत आदम जी पेशानी में वो मुजाहिद दोस्तों बुजुर्गो हज़रत आदम अलैहिस्सलाम जे नोहन मुबारक में जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम उन नूर पाक खे चुमियो ॾिनो प्यार कयो मुंहिंजा प्यारा ऐं मलाइकनि हज़रत आदम खे सिजदो कयो उलमा इकराम फरमाइनि था इहो सजदो आदम खे न हो मदीने जे साईं जे नूर खे सजदो सुभान अल्लाह हाणे मिलाद बयान कंदुसि रवानगी सां तव्हां ॿुधिजो दिलि चवे त सुभान अल्लाह चइजो दोस्तो ये मूवियों पे भरजन नंजू संजू या वड्डी मूवी भरजे मुआरी अखियुनि जे लाइ सही न आहे बाक़ी भरजे पे थोरो हले त माण्हू साई हाँ सो दोस्तों ये मूवियूं मलाइकनि भरीनि पिया सुभान अल्लाह हिकिड़ियूं हिदायत जूं मूवियूं ॿियूं मलाइक भरीनि पिया हे मूवियूं सुभानी दोस्त बाब ॾिसंदा पर मलाइकनि वारियूं मूवियूं अल्लाह वटि पेश थींदियूं अल्लाह से असां डोकरी शहर मां अचूं था उते तव्हांजे बाने कुर्बान साहब तुंहिंजा भाइर घर भाती उन्हनि तुंहिंजे महबूब जो हर साल जीअं मीलाद मल्हायो हिकिड़े तुंहिंजे हबीब जो ज़िक्र पे कयो या सुभान अल्लाह पिया चवनि अल्लाह फरमाईंदो मलाइको शायद जो मां सुभान अल्लाह चवण जे सदके पंहिंजे महबूब जे ज़िक्र जे सदके ॿिन्ही जा बेड़ा पार फरमाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह के महबूब करीम जो नूर मुझा प्यारा पाक रमन मजा पाक पुष्कर मजा सैर कंदो कंदो सतई पीढ़ी में मुझे महबूब जो नालो आ जो नालो आ हजरत नज़ार रज़ी अल्लाह तआला नो साईं जो मुजादी दोस्तों बुजुर्गो कमूयो काबतुल्लाह शरीफ जूं चाबियूं काबतुल्लाह शरीफ जी जिम्मेदारी सफाई जी जिम्मेदारी साईं हजरत नज़ार सुबह जो उठो आ काबतुल्लाह शरीफ जे तरफ आयो आ जॾहिं साईं काबे जो तवाफ शुरू कयो हिकिड़ो चक्कर ॿियो एतिरे में साईं जी पुछी मुबारक आवाज़ आयो लब्बैक सुभान अल्लाह अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक सुभान अल्लाह तो ही था कि के तो तलबिया पड़े काबे में आवाज आयो हजरत नज़ार हे ॿियो को कोने तोखे लख लख मुबारक हुजन रात तुंहिंजी पुश्त में मदीने जे साईं जो नूर मुबारक आयो उन नूर जी नज़र काबे ते पई त मदीने जे साईं जे नूर या तलबिया पढ़ी आ हजरत नज़ार काबतुल्लाह जो तवाफ मुकम्मल करे आयो पंहिंजे घर पंहिंजे पुटनि खे चयईं जेको पंहिंजो वक़्तु चढ़ण जो आहे उथण जो उन मां 100 उठ भला मतारा चूडे गाए जो उठ अची विया उठ ज़िबा थिया कासाई राधारा देयूं अची वयूं वॾो मुंहिंजा प्यारा दोस्तो जशन मल्हायो हुयो वॾा ताम तयार कया चाशनियूं बिरयानू ओड़ सब तैयार किया गया सरदार की दावत में वडेरा आया जमींदार आया सेठू आया मुजाहिद दोस्तों बादशाह आया गरीब आवाम भी आई वे खाई पी दुआऊं कंदा आया पर जेके वडेरा जेके रईस जेके जमींदार वे चवण लगा हजरत नज़ार असन के दावत जो बुधा ए छाजी दावत आ पुट जी शादी आ भला 5 रुपया ॾियो वञो न्याणी जो टिकाए को तोहफ़ो ॾेई वञो हजरत नज़ार फरमायो अटा शादी काने निकाह कोने वलीमो कोने
रात मुझे पुष्ट में अल्लाह जे महबूब जो नूर मुबारक आयो आ जेको अल्लाह जो आखिरी नबी आ जो दुनिया के जो ज़माने के इंतजार आ महबूब अज मूं वटि आयो आ माण्हू डोकरी वारा लोहार बाद में मिलाद मल्हाईंदा अज असां महबूब जो मिलाद मल्हाए छॾियो सुभान अल्लाह नारे रिसालत नारे तहकीक नारे तकबीर जमात अहले सुन्नत अल्लाह के महबूब जो नूर मुबारक मुझे महबूब जे दादान कंजे दादे हजरत साईं अदनान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे पुष्प मुबारक में आयो दौर हो हजरत मूसा जो हजरत अम्मा खदीज जो कुबरा उन्हीं खानदान में अदनान जी मुजादी दोस्तों हजरत अदनान जे पेशानी में पुष्प में जले मुझे महबूब जो नूर आयो पर साईं को तबियत जो तुखो के सब कोई को को दबाई न भरियो हलो रोबा अरब मारो माण्हू ही हजरत मूसा के दार नो साईं एड़ो जवान आयो आ संगे सहे को दो कहीं के रडाए छड्यो नी हजरत मूसा जो दुआ घुरंदा था हलियो वजू प्या कन त अल्लाह पाक फरमायो मूसा कलीमुल्लाह वजू जी तकलीफ न कर दुआ जी तकलीफ न कर इन जवान जे हक में दुआ कबूल कान थी पाल फरमायो हे उआ जे जुमार ऊंचू बिसिथियूं कंद जो जे पेशानी में मुझे मुस्तफा जो नूर पियो सुभान अल्लाह बेशक अल्लाह के महबूब जो नूर हलंदे हजरत अब्दुल मुत्तलिब जो मुझे महबूब जो लाडो आ जने साईं जी पेशानी में नूर आयो साईं जो हुस्न एडो वधियो मक्के पाक में हलंदा त जेस ताईं पिया घुमंदा मक्के जो व्यापार बंद मक्के जी खरीदारी बंद सभई का हजरत अब्दुल मुत्तलिब में न्यारींदा त वहां जो जवान रब खलक्यो आहे मरहबा हजरत अब्दुल मुत्तलिब तो फरमाया तो मुझे पुष्प मुबारक में यम की पेशानी में जे नूर आयो तो मां रात जो सुतो पियो ख्वाब जो सा ख्वाब केड़ो ख्वाब तो मुझे घर में वन फुटवा वन फुटवा वो वधंदो बनी आसमान पाऊं जमीन में ऐ चोटी आसमान सा उनमें तारियों निकियो के शमाल दे वयूं के मगरब में हलियो वयूं के जुनूब में हलियो वयूं के मुझा प्यारा मशरक दे हली वयूं उनमें गुल फुल निकता ऐ मां दिसा पियो कुछ माण्हू डोरी आया उन बन के भापर पिया पाइन प्यार पिया कन मुजादी दोस्तों हिकड़ा वे माण्हू जिनके हथन में काट कुहारा तलवारूं वे उन बन के वठण जे लाइ आया नुक़सान पहुचाइण जे लाइ आया मगर मुजादी दोस्तों अरबी जवाना वो तलवार सा उन्हनि खे भॼाए थो वण जी हिफ़ाज़त थो करे पर मां अब्दुल मुत्तलिब वण खे वेझो थो वञा वण मूंखां परते हटे थो मां हैरान आहियां मुंहिंजा दोस्तो साईं जो ख्वाब ॾिठो सुबुह जो अखि खुली पंहिंजे पुटनि खे घुराए ओ मुंहिंजा फर्ज़ंदो रात मूं अजीब ख्वाब ॾिठो आहे बोलियो दोनों जो ताबीर करायो पुट चवण लगा बाबा ख्वाब बुधा साईं सजो ख्वाब बुधायो जो को मु अवा के बुधायो पुट चवण लगा बाबा तू जो अजीब ख्वाब इन ख्वाब दी ताबीर मक्के में तो मुश्किल आ पर असा के खबर पया त यमन में हिकड़ी माईया बनी बाहिरा आए ख्वाब जा ताबीर बुधाई दिया जिते बादशाह ईंदान गवर्नर वजीर रईस ईंदान लिहाजा हिता वारो हिता जे माण्हुनि खे या तक ठिकाने जो तुझे एॾे ऊने ख्वाब जो मक़सद तोखे ॿुधाईंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो गरीब को बीमार जो लाजमी नंढे सॼे डॉक्टर खे ॾेखारियो पर बीमारी भले वो साॻी हुजे पर अमीर हूंदो त नौकरी जे डॉक्टर को ॾेखारियो इहो फितरी अमल आहे पंहिंजे हिसाब सां
साईं की तो बाहर जो रईस मानू रईस जे कबीले सरदार ए मकान की के मानू मुल्ले वटि नहीं रात मुके बुधाता भी मानू सा तो साईं फरमायो ठीक था तो वो साईं उठ तैयार कया आया यमन दे अंदर जॾहिं यमन में पहुता यमन में जॾहिं साईं जहिड़ो जवान उठ ते आयो सॼो यमन हैरान हो चवनि पिया त वाह जो जवान असांजे शहर में आयो आहे पुछा पियो केरु आहे तुसीं अब्दुल मुतलिब कुरैशी कबीले जो सरदार साईं फरमायो भाई किथे आहे तूं हेॾां आया मैदान में हिकड़े पासे माइयन जी लेन आ ॿिए पासे मर्दन जी लेन आ मर्दन वारी लेन में बादशाह बीठा वज़ीर गवर्नर वडेरा रईस बीठा हेॾां माइयूं बीठियूं सिर्फ़ अमीर घर घराणे जूं माइयूं फीस बि वॾी साईं बीबी लाइन खुटंदे जॾहिं मुंशी वटि साईं अब्दुल मुतलिब पहुतो मुंशी चवण लॻो साईं तव्हां केरु आहियो साईं फरमायो अरबी तव्हां आया आहियो मके खां छा कंदा आहियो साईं फरमायो मां क़ौम जो सरदार नवाब आहियां फैसला कंदो आहियां ठीक बोला अर्ज़ हुआ माण्हू चवनि पिया असांजी पर्ची ॾियनि फीस पर तुंहिंजे चेहरे मां ग़ैरत हया अदब अखलाक इंसाफ की खुशबू पई अचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह असांजी जेका इहा माई आहे उन जा हिकिड़ा ॿ टे उसूल आहिनि अलाए तोखे वणनि या न वणनि अॻु में ॿुधाए छॾिया मता मयार नी फरमायो कहिड़ा हे मुंशी चवण लॻो जॾहिं टिकट वठी पर्ची कटराए फीस ॾेई जॾहिं बंगले जे अंदरि वेंदो त माई अॻियां तख़्त ते वेठी आहे तव्हांखे हेठि वञिणो पवंदो पर झुकी वञिणो पवंदो ईअं झुकंदो हिकिड़ो आहे टपनी ॿियो आहे काम जीअं अकबर बादशाह वारो जो कमु झुकी अचो हे बि झुकण वारो कमु हाणे वरी अब्दुल भाई हेलीकॉप्टर कढिया ॾिठा न शादी विहांव में जेका थियनि मूवी वांगुरु सावरे जलसे में अची मुंहिंजा ॿार निकिरी मुंहिंजो को अंदरि अची वई आहे भला फसी वई आहे हीअं अचे त आऊं हीअं हेॾा हीअं हाणे अलाए छा थी पोइ मूंखे ॿुधाए कि मूवी आहे तव्हां ॾिजो हाणे वॾो कमु पोइ छा ॿियो आवाज़ आहे ज्ञान मांगे बाक़ी प्यारा मुसलमान भाइयों साईं अब्दुल मुतलिब खे चयूं त माई जो इहो कानून आहे वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे झुकी वेंदे हथ खे चुमी ॾींदे पोइ पोइ ते हटी वेंदे ख़ाक बयान कंदे चुप रहंदे जेसिताईं माई ताबीर न करे विच में तोखे ॻाल्हाइणो कोन्हे साईं अब्दुल मुतलिब फरमायो मुंशी साहब इहे सभु शर्त ॿिया क़बूल आहिनि सिर्फ़ु मां झुकंदुसि कोन छो जो हिकु क़ौम जो सरदार आहियां थारी माई जे हथ खे चुमी न ॾींदुसि इहो उसूल जे ख़िलाफ़ आहे हथ मथे ते रखंदुसि ॿिया शर्त क़बूल आहिनि डबल फीस मंज़ूर आहे इहे ॿ शर्त मूंखे क़बूल न आहिनि मुंशी चवण लॻो साईं तव्हां हिते ॿियो त भला माईअ खां बि मां पुछी वठां साईं आयो माई मुर्शी आयो माई के हेरो अरबी जवान झुकंदो कोन हथ कोन मिलाईंदो मथे ते हथ रखंदो ॿिया सभु शर्त मंज़ूर आहिनि फीस ॾे थो पर्ची कटराई अथई पर झुकंदो कोन हथ कोन मिलाईंदो माई चयो भला ठीकु आहे सरदार आहे परे खां आयो आहे मोकिलियसि जीअं जो हज़रत अब्दुल मुतलिब खे पर्ची मिली उन बंगले जे अंदरि वियो हेॾा माण्हू नौकर वेठा हेॾा जूं मायूं नौकरियूं वेठियूं साम्हूं तख़्त ते माई वेठी जीअं जो मुंहिंजे हबीब जो ॾाढो अंदर दाखिल छो माई यकदम तख्त खां उथी हेठि लही आई सुभान अल्लाह हेठि लही आई साईं खे के सोना तख्त ते अवां वियो मां हेठि बीठी ख्वाब ॿुधां सुभान अल्लाह या रसूल अल्लाह साईं जे चेहरे में नूर हो साईं जो सखी सुल्तान मोहम्मद बाहू रहमतुल्लाह अलैह फरमाते चढ़तना तू कर रुशनाई तारे तेरे
सैयदना अब्दुल मुत्तलिब अंदर वयो माई साहबा हेठ लई आए सही तख्त ते आवियो मां हेठ थी बिया सही फरमायो माई तू जो ठंडा असा मुसाफिर आया घड़ी जो ख्वाब बुधायो ताबीर पुछी वापस मोटी वेंदासी माई साहबा जो सुना जिस ताई ख्वाब दी ताबीर कान थींदी जिस ताई अवां मुखे जिस ताई मुझे तख्त ते तवां ने वेठा आयो सुभान अल्लाह साईं जी तख्त ते वेठो मारी हेठ वेठी टेम बतायो जेको साईं ख्वाब बुधायो मुंह जो कवा के जो ख्वाब बुधायो घणो वारो यो साईं ख्वाब बयान मुजादी दोस्तों बुजुर्गो जई वक्त में ख्वाब बुधाए साईं मुकम्मल कयो माई साहबा आंधी उधर में नहीं वही रही साईं को जो खैर का है मुझे जो खतरनाक ख्वाब न साईं खतरनाक ख्वाब ना है लख लख दुखे मुबारक हो जन जो तुझे पेशानी में मदीने के मीर जो नूर आयो सुभान अल्लाह ये जो तो ख्वाब ॾिठो वण ॾिठो इहो वण डोकरी जो कोने एहसान वण जो कोने हितां नारकन जो वण कोने ही अल्लाह जो दीन इस्लाम जो वण सुभान अल्लाह सुभान अल्लाह से जेको मक्के में ईंदो आस्ता आस्ता चाइना था सिंध हिंद था अमेरिका था यूरोप मगरब वगैरह वगैरह मुझा प्यारा अरब अजब में लयूं टारियूं शाखूं हलियूं वेंदियूं सारा माण्हू न बण जे छांव में अची वेंदा सॼो दीन इस्लाम पखेड़जी वेंदो सारी दुनिया जे अंदर हज़रत अब्दुल मुत्तलिब हिन में जेके गुल फुल तो ॾिठा इहे दीन जा अमल किथे नमाज़ किथे रोज़ो किथे हज किथे ज़कात किथे शब बरात जो ओजागो किथे लैलतुल क़द्र जी इबादत किथे ईदूं किथे खैरातूं ये सब दीन जा अमल तो ॾिठो हिकिड़ा माण्हू न बण खे चुभड़िया पिया ये मुसलमान हूंदा मुझे हबीब करीम ते ईमान आणींदा कलमो पढ़ंदा मुसलमान थींदा ये उहे माण्हू हूंदा ॿिया काफ़िर मुनाफ़िक़ मुशरिक तलवारूं तीर भाला खणी ईंदा बण खे ख़तम कयो पर तुंहिंजो पुटु दुनिया में अची रहियो आहे जंहिंजो आसमान में नालो अहमद आहे ज़मीन ते नालो मुहम्मद आहे जेको बण जी हिफ़ाज़त कंदो अहिड़नि माण्हुनि खे भॼाए पट कंदो मुंहिंजा प्यारा ऐं अब्दुल मुत्तलिब साईं तूं हुन वण खे वेझो थी वए वण तोखां परते ते हटियो असल में इहो वण तोखे ॾिसण नसीब कोन थींदो तूं अॻ में अल्लाह खे प्यारो थी वेंदी ॿियो न बाद में ईंदो दीन बाद में ईंदो जीअं जो माई ख्वाब जी ताबीर ॿुधाए बस कई त वञी बेहोश थी ज़मीन ते किरी माण्हू हैरान थी विया मायूं खाते लगी तरी खणी आई मुझा प्यारा दोस्तो कई पैर दबाया कई मुझा प्यारा मथे ते तेल जली हई कई पंजे पंजे मज़हब दा वजीफा पढ़ी दम कया फटकी फटकी जने होश में आई सैयदुल मुत्तलिब फरमायो माई साहबा जिन्ना तो
बरगी ना प्रेम कर से रेट मत ना शुगर ना पूछो कि चाचो माई साहब आज कहने लगी सही अब्दुल मुत्तलिब जने मां ख्वाब मुकम्मल कयो सुभान अल्लाह वो महबूब जे जो नूर तुझी पेशानी में पे चमके सो बाहर निकली तुझे पासे में भी मुखे चई माई बाबा शाबस सही तो ख्वाब दी ताबीर जो हक ही अदा करे सुभान अल्लाह हुजूर की आमद बाबा बाबा वतो हमारो चेहरो वनैल वारू जुल्फू लामरो कवारी जवानी यासीन वारी सूरत ऐ सोना अब्दुल मुत्तलिब केड़ी तोखे गाल कया है कमा छमवल तुझी अखर नुडी ओ वडा मर्द मथे रब थई मारे सुभान हिक छमवल तुझी अखरन जो वॾा मर्द मथे रब थई मारे हर चौकत हुआ दे रंग जे ॾिठम शैताना दिले रब थई मारे शैताना दिले रब थई मारे सुभान अल्लाह सैयद अब्दुल गफूर हमारे शरीफ वाला फरमाता जब नूर दिठो निकाब में जा शेखी नरवल उठी ख्वाब में जा जब नूर दिठो निकाब में जा शेखी नरवल ख्वाब में जा उठी तरस बिरह दे बाबा में जा उठी तरस बिरह दे बाबा में जा कर आना हदा ईमान रुगो कर आना हदा ईमान रुगो तुझे जुल्फ जमादा कमंदर था तुझे जुल्फ जमादा कमंदर था खरीद कया रे नाने दीद खरीद कया मस्ताना वदारी मान रुदो हो तुझे जुल्फ के परवादा कमंदर था अल्लाह तुझे जुल्फ जमादा कमंदर था मजूब बना कई मस्तिया मजूब बना मुसलमान भाईरो भाई साहब आज कयो सुन अब्दुल मुत्तलिब
मुखे बीमारी कोने तुझो पोटो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सामू अची बीठा जे मुखे के माई सबस तई ख्वाब जो ताबीर जो तो हक अदा करे छड़ो केड़ी तो के गाल बुधाया लायत भैया मुखे लोरी लायत भैया मुखे लोरी खोरी मुझे जिंदड़ी जतन का सुभान अल्लाह सुभान ऐ कौन निया ओ पानसी कौन निया ओ पानसी ओ छपर चढ़े व्या छोरी घोरी मुझे जिंदड़ी जतन का मदीने जे संग जो नूर मुबारक हज़रत अब्दुल्ला खां हज़रत अब्दुल मुत्तलिब खां मुंतकिल थी जॾहिं पंहिंजे बाबा साईं हज़रत अब्दुल्ला जी पेशानी में आया मुंहिंजो सुहिणो हज़रत अब्दुल्ला मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो मुंहिंजे पाक महबूब जो वालिद मोहतरम वे दोस्त मां घिटी मां जा पियो हिकिड़ी माई बीठी आहे मुंहिंजे निहारे पई चवे थी अब्दुल्ला के शादी करी त मां तैयार आहियां संग मुंहिंजो घुर मां तैयार आहियां हज़रत अब्दुल्ला फरमायो मां जवाब ॾिनोमांसि असां कुरैशियुनि में रवादा मां पीउ जे हिसाब सां शादी कंदा आहियूं रिश्तो उहे पसंदि कंदा आहिनि मां बाबा खां पुछां उन खां बाद जी ॻाल्हि साईं फरमाए मां ख़मीस जो ॾींहुं हो पंहिंजे बाबा खां पुछो बाबा हिन हिकिड़ी माई आहे मूंसां मोहबत थी करे पर शादी वारी मोहबत आहे शादी संग वारी मोहबत आहे साईं अब्दुल मुत्तलिब फरमायो पुट अब्दुल्ला बचे दी अग में बुधाया तो कुछ सोचो असा तो तुझी शादी की गाल बोल हजरत आमना से पक्की करे जनिया अज तुझी रात जुमे जी रात शादी रखी पईया सुभान अल्लाह सुभान अल्लाह रात शादी थी वो जुमे जी रात शरण सुबह थी हर पहली रिपोर्ट हजरत अब्दुल्ला जी वो हजरत आमना जी हजरत अब्दुल्ला जो फरमाया मां जो तो बता वायदे मुताबिक माई आसर में हुंदी वनी जवाब दिए था आयुष अगे माई मुने पे न्यारी दी मुने पैगाम दी मोकली दी शादी दा अज जो भयो मास मुने न्यारे वही करे सी सुभान अल्लाह तो जो मास माई चाचो चवन लगी वो जिसके नूर से तेरी चमकती थी ये पेशानी सुभान अल्लाह वो जिसके नूर से तेरी चमकती थी ये पेशानी उसी की थी मैं तालिब और उसकी थी मैं दीवानी मगर मैं रह गई महरूम किस्मत मेरी फूटी है सुना है कि वो नेमत तुझसे आमना ने लूटी है सुभान अल्लाह अब्दुल्ला जे नूर जी मुखे तलब हुई तो मां अम्मा बन जा सामान तो मुखा वे हजरत अम्मा आमना जा भाग भला अम्मा आमना दे हरी वई अरे अम्मा आमना दी फरमाया जुमे जी रात नूर मुझे महबूब करीम जो बदन अतहर में आयो इसा पई त तारा लहन प्या मुझे घर में चौधारी चमकी को मरी वापस क्या वजह सुभान अल्लाह इसा पई त आवाज क्या कर मलाइको दोज़ख जा दर बंद कयो जन्नत जा खोले छड़ियो कब्रिस्तान ता अज़ाब खणी छड़ियो अज दुकार लाए छड़ियो मुल्क जग जहान में बारिशूं वसायो सुकार आयो अब हे अंगूर हे नारू केला सब्जियूं फल सब बाहर निकरन ज़मीन मां अज न निकरंदा त करे निकरंदा जो मुझे जादब पंहिंजे अम्मा जे बतन में अची वियो सुभान अल्लाह मलाइको जो हबीब अची वियो आहे पंहिंजे अम्मा जे बदर में जुमे जी रात वो महबूब आयो आहे जो दुनिया खे गुज़ार आहे जे आशिक़ फरमाए आया आ सचियान मुझा मारो चल बंभोर में पसी पहबुनु अजाम से नैन ठरियाम वो गूंदर सब विसरियाम सुखन
शाखों कठो सुभान अल्लाह अम्मा आमना जी फरमा सजी रात मुबारक आवा सुबह जो उठे सबनी काचू करे तो आयुष काचन दे तरफ अगे खबर जो काचू हटा बोलिया अरे जो आयुष इसा काचू ये पयू दौड़न जी सिक्का बल मार जे छडते दौड़दा है सुभान काचू बड़ी कर जो कवन जो अम्मा आमना अरे तो के काचन दी परेशानी कान थींदी अच्छा तू जो कम्मा गद चला सा काचन जो कम्मा खुअते वना त पानी कजन जड़ो बीठो आ बाहर निकरा वन छाव कर उठ मुझे अॻियां झुकन बकरियूं झुकन वण टिण झुकन सब मुखे सलाम मुखे दुआऊं ॾियन सभई मुखे मुबारक ॾियन त अम्मा आमना लख लख मुबारक हुजन ओ महबूब तो वटि अची वियो आहे जो गंद जनी जे गोद में बाबूड़ा पोशाक अॼु उन्हनि जी औताक राजा जी आया हेलो महबूब अची वियो आहे जो बाबा सुभान अल्लाह नुमा महीना मुबारक हो हाणे जॾहिं 12 रबीउल जी रात आई सुबुह जो टाइम अल्लाह जा महबूब दुनिया जे तख़्ते ते अचनि पिया मां अचानक रात जो घर में ॾिठो ॿ टे औरतूं आहिनि कद आवरन कद वारियूं आहिनि ॾाढियूं सुहिणियूं आहिनि मां पुछो अॻ में मां तव्हांखे कॾहिं कोन ॾिठो आहे केरु आयो हिकिड़ी चयो त मां हज़रत आदम जी घरवारी बीबी हवा आहियां ॿी चयो त मां ईसा अलैहिस्सलाम जी अम्मा बीबी मरियम आहियां टी चयो मां बीबी आसिया आहियां असांखे अल्लाह पाक मोकिलियो आहे वञी मुंहिंजे महबूब करीम जूं तायूं थियो हाणे सुबुह जे टाइम में अम्मा आमना जी फरमाए त मां नूर जाओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह माइनि जी आदत हूंदी आहे ॾिठो त पाड़े में हिकिड़ी माई साहब आहे उनखे बच्चे जी उम्मीद आहे अॼु या सुभाणे थी वेंदो पोइ वरी पुछण वेंदो अजी सुबुह फिलानी खे छा जाओ फिलानी खे छा जाओ जेके ॿिए पासे ख़बर न पई डायरेक्ट घर अम्मा आमना जे घर मुबारक ॻाल्हियूं अम्मा तोखे छा जाओ न्याणी पुट अम्मा फरमायो न न्याणी न पुट मूंखे नूर जाओ सुबह तैबा में हुई है बड़ा नूर का मस्त बू है बुलबुले पढ़ती है कलमा नूर का मैं गदा तू बादशाह हर दे प्यारा नूर का नूर दिल दूना तेरा दिलदाल सबका नूर का सुभान जेना तेना इस्तकबाल जो लेके आज के बेदमबार से उतना जो तस्वर करो तो बेखुद किए देते हैं अंदाज जाबाना अंदाज जाबाना आ दिल में तुझे रख लूं अचल जाना दिल में तुझे रख लूं जानवर वाह खाई ओ घास प्या कंदन दह गजेरा पैसा अम्मा सभी जी फरमाए बार इंदा अचू बंद बदी टेडी बंद मचे दीवार न मुझा दी दोस्तों लब खुश उखाड़ा रोईंदा ईंदा
मुझे 4 बजे मक्के में आयो मुरकंदो आयो नेरन में मुझा प्यारा ताजो कजल पयो हो जुल्फन में ताजी फणी आए रही वार मुबारक जुल्फ मुबारक हवा थे मुझा प्यारा दोस्तों को डानू हेठ करे पियो साईं आया अंदर के सिधो था कन ऐ उघाड़ा न साई चादर वेड़ी पे साई चादर में ढकेल जुल्फ किरण प्यादा मां पई चवे हर हर किरण था रुखते हर हर किरण था रुखते सुनाइए जुल्फ तुझा छाया तकलीफ तू करी चो मिठा मां में थी जो हर हर किरण था रुखते ये जुल्फ तुझा छाया तकलीफ छो करी छो महबूब मज पाया मानू हजार हजरे असवद चुमन मनन था मानू हजार हजरे असवद चुमन मनन था परमात्मा महबूब तुझे खे चुमन छिकाया सदिया थी फरमा मुलारी दोस्तों बुजुर्गो साईं आया मुरकंदे आया असां त इए पयूं चऊं दुनिया में तो तुमने मुझको जब अपना बनाया है दुनिया में तो तुमने मुझको जब अपना बनाया है महशर में भी कह देना ये है मेरा दीवाना ये है मेरा दीवाना महशर में भी कह देना ये है मेरा दीवाना दिल में तुझे रख लूं दिल में जाना इतना तो करना चश्मे करीमाना इतना तो करना चश्मे करीमाना जब जान लबों पर हो तुम सामने आ जाना दिल में तुझे रख लूं ये दिल में जाना क्यों आँख मिलाई थी क्यों आग लगाई थी क्यों आग लगाई थी अब रुख को छुपा बैठे करके हमें दीवाना दिल में तुझे रख लूं ये दिल में जाना जी चाहता है तोहफे में भेजूंगा उन्हें आंखें भेजूंगा उन्हें आंखें दर्शन का दर्शन हो नजराने का नजराना दिल में तुझे रख लूं ये दिल में जाना संग जाना पर करता हूँ जबी साई करता हूँ जबी साई सजदा न समझ नजदी सजदा न समझ नजदी
करके तह नजराना खुद किए अंदाज जावाना दिल में तुझे रख लूं साल मुझा महबूब दुनिया में आया उन साल अल्लाह पाक हर माई के पुट नहीं चलो जिनके पेटन में न्याणियों हुयूं सिर्फ खुदा फेरे पुट बनाया जो उन जमाने में मानू पुठियन के ऐब समझंदा जिंदा जिंदा पुरीदा अल्लाह पाक फरमायो ममा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन रहमत वाले नबी के जमाने में दौर में जाहिर में रोवा जो नचिए मुझा प्यारा मुझा महबूब आया घर घर में पुट खुशियों मिठाइयों मिलायो अम्मा हलीमा जी फरमाए उन साल बुकार हुयो मुल्क में असा पासे वाले पानी कौन हो मां बीमार मुझो घर वालो बीमार मुझी सवारी भी बीमार मायूं वयूं सखातू मायूं सखाता पुट खणी वयूं अमीरन जा छो तो मक्के में रवाजो त पुट जी परवरिश बाराड़ी में कंदा शहर बाराड़ी में छा करे जो बाराड़ी जो माण्हू थोरो दिलेर थींदो आहे बाराड़ी जो माण्हू सेहतमंद थींदो आहे बाराड़ी जो माण्हू हलंदो फिरंदो आहे कमकार कंदो आहे वर्जिश कंदो आहे बीमारी कान लॻंदी खाधो पीतो मक्खन पतो है वो लस्सी वग़ैरह सब सही शहर में रुगो मिलावट ऐं शहर जो माण्हू एतिरो बादल हयासी कराची में था न कुतो ॾिसूं था ख़ुदा ख़ैर करे निकिरी वञे पर जेकॾहिं आवां जहिड़ो ॿाराड़ी जो माण्हू न डर कोई हिकिड़ो न बहादुर थींदो ॿाराड़ी जा माण्हू तुंहिंजो ग़िज़ा सही हूंदी आहे अलॻि ईंदा ॿाराड़ी जे माई जो भलो थिए असांजा बचड़ा बि भली पवनि बहादुर दिलेर सेहतमंद थिए उन साल सभई पुटा सखातूं दायूं आयूं पुट खणी वयूं अम्मा आमना पाण बीमार घर वारो बीमार उठ बीमार आयूं टे ॾींहं पोइ ते निकितियूं टे ॾींहं पोइ पइजियूं जॾहिं मके पाक में आया मायुनि चयो हलीमा ख़ाली पंध पई इन खां घर वेही रही आहे मां पुछो था जहिड़ा पुट त सभु मायूं खणी वयूं हिकिड़ो ई पुट आहे यतीम आहे जेको हज़रत अब्दुल्ला जो पुट आहे जंहिंजो बाबो कोन्हे को ॿियो ज़ाहिर सहारो कोन्हे को सो तुरे यतीम आहे इन जे करे मायूं छॾे वयूं तूं त आई इन गर्ज़ सां आई त को ॿार सुठे घर जो मिले मुंहिंजो बि कमु हले मुंहिंजा बि दोस्तो अम्मा हलीमा फरमायो अजूं ख़ैर आहे मां आई त हुई आहियां पर हाणे काबे जो तवाफ़ करे वञो काबे जो तवाफ़ कयो अम्मा जी फरमाया काबे जो तवाफ़ पई कयां टियों चक्कर दिल में इहो ख़्याल आहे मुंहिंजा मौला हे साल मुंहिंजे लाइ करो आहे मूं वटि पली ॿारो कोन्हे पाणी कोन्हे मुंहिंजा मालिक पंधु करे आई आहियां अॼु मूंखे काबे जे सदके का नेमत नसीब फरमा त काबे मां आवाज़ आयो हलीमा काबे जो तवाफ़ बंदि जो पूरो करे अखियूं पूरे दुर्रे यतीम आमना जो खणी वञ तूं छा पालींदीअ तोखे पालींदो पूरे जग खे पालींदो देर न कर वो महबूब आयो आजो चखरे जहिड़ो जवान अदा ॾिसां कोन ॾेह में मोड़ मिड़नी मुरसली सरस संदुस शान काब कौसैन औ अदना मुयस्सर छस मकान वो आगे जो एहसान जिहादी में महलो कि वो महबूबा जो एक अरब के आदमी ने बोल बाला कर दिया खुद न थे जो राह पर औरों के हादी बन गए क्या शान थी कि जिसने मुर्दों को मसीहा कर दिया अम्मा हलीमा जी फरमाए
मां सिद्धी आई मदीने जे साईं जी अम्मा आमिना जे घर पुछा कि मामा तव्हांजो नी घर तव्हांजो फर्ज़ ठीकु आहे जी हाँ किथे आहे ज़ियारत कराई साईं सुठा पिया चादर साई मथां पई आहे फरमाया जी मां वेठी आहियां अम्मा आमिना जो ॿार जागे हवा लगी चादर जो रची सुहे पंहिंजूं अछूं ॿार खोलियूं मुंडे निहारे मुरकण लगा मूं अर्ज़ कयो अम्मा इजाज़त ॾे त पोइ भले तोखे मज़दूरी न आहे त ख़ैर आहे मां तुंहिंजे बच्चे जी वञी तरबियत कयां मां वञी तुंहिंजे बच्चे जी परवरिश कयां अम्मा आमिना फरमायो हली मां इहो सभु सही आहे पर हे आम ॿार कोन्हे हे आम न आहे हिन जूं ॻाल्हियूं तोखे ॿुधायां त हैरान थी वेंदी वॾा मोजा ॻाल्हि पाण ते हिनखे सम्झूं माई आई ॻाल्हि ज़ाहिर न कजां अम्मा मूंखे इजाज़त ॾे त मां पंहिंजे घर वारे खे शहज़ादो ॾेखारियो फरमाए थी मुंहिंजे महबूब खे मूं खयो आहे ॿाहिरि आंदो आहे त सभु खां अॻु में मारी उठ बीमार उथी थी वई डोली आई मुझे महबूब के कदमन के चिन्हू पे देख कर उठ ठीक थी वही बेटा जा तो फरमाया तू हबीब तू तबीब तू दर्द की दवा जान मुझे जिया में अन आधार का अनवा साहिब दे शिफा मियां मरीज रखे छोटा हर हर हकीम दे मुंह के खड़ो चाक चीज से घुम हकीम दे मुंह के खड़ो चाक चीज से मदीनू घुमा जीतवा हिक कानया बस मदीने मुखे पुजाए तो हकीम मुखे उम्मीद अल्लाह में आखरी मां मदीने तेरी जिस कनोर पुधनी मुखे उम्मीद अल्लाह में आखरी मां मदीने तेरी जिस कनोर पुधनी जेकी हिन साल माण्हू मदीने वञनि जेकी हिन साल माण्हू मदीने वञनि तन समय जो बिनालो लिखाए बस मदीने खेल समझ में शेरा मां गुलामी सदाई सैयद अजीबिया उनके अमर ते बेही यारो वारी दिया मां गुलामी सदाई सदाई दिया उनके अमर ते बेही यारो वारी दिया खैर मुहिंजो
पे ठीक थी वही मुझे घर वाले जो मुझे महबूब खे सीने लगायो मुझे घर वालो ठीक थियो बाबा बाबा असा घर वाले का गाल लकर घर वालो मुखे पे जो हारो कर बस हिता करो वाजो जवान मिलो असा उठते साईं के सवार कयो पर प्यारो सी विचते हे ना हजरत अलीमा हे ना हजरत अलीमा जो घर वालो विच में महबूब उठे न पई असा हीला मस कया उठ गालायो अलीमा इनी जहान जो सरदार अगे भी दो हर जिसने कान हर साईं अगे बैठा हाने जो उठ हली सुभान अल्लाह एड़ी तेज रफ्तार हली जेके टे हारा मायू अग में निकली वयूं उनन खे वनी असा वरी उठ क्रॉस कयो मुझू सुनान मायू चवण लगियूं हलीमा लगे तो ते जो बार तोखे मिलियो आ उन्हें तोखे नो उठ दिनो आ हलो उठ दिनो आ अम्मा फरमाई न सवारी सागिया पर सवार तब्दीला सवार हुआ जो जोड़े जोड़ जहान जी जने जोड़ी आई खामद खास खलके मोहम्मद मुकाई कलमों ते करीम ते चुटो चाई अन मौला कवा अंत महबूबी ये उताई उन की दनाई बई सभाओ सैयद के बड़ी खुश नसीब की दाची सवारी कमली वाले दी सवारी कमली वाले दी हलीमा तू जब फरिया महारा मुस्किरा पैया खिले सब फूल तो कलिया हजारा मुस्किरा पैया खड़े मुंतजिर सारे नबी मस्जिद अक्सा विच इमामुल अंबिया आ गए तो कतारा मुस्किरा पैया खिले सब फूल तो कलिया ओ हजारा मुस्किरा पैया मोहम्मद मुस्तफा आए बहारा मुस्किरा पैया बात थी हिकिड़ो मेलो लॻो पियो मेलो उन मेले में मूं घर वारे खे चयो उठ साह खणी मां महबूब खे मेलो घुमाया कई पींघे में विया मां आयुसि मेले में चींगा पींघा घोड़ंदा रेस उठंदा पर हिकिड़ी घिटी आहे सनी उन में ॾिसां पई त मायूं पयूं वञनि पर उहे मायूं पयूं वञनि जंहिंजे कच्छ हंध में ॿार पुछो मां हेकड़ा जो न जो हुते हिकिड़ो जादूगर आयो आहे उहो ॿारनि जूं क़िस्मतूं थो ॿुधाए पेशानी पड़ी हथ पड़ी मां जो मूंखे बि शौक़ु थियो मां साईं जो मोइजा ॾिसां पई पर जादूगर खां पुछां मां बि उन घिटीअ में वियुसि मायूं लहनि सां बि चयो न मुंहिंजे बचनि जूं क़िस्मतूं में ॾेखार पर मां जॾहिं वेठी आयसि मूंखां अॻु में हिकिड़ी माई मुंहिंजे महबूब करी मुंहिंजे हंज में आहे अचानक सोने महबूब उन जादूगर ते जो निहारियो जादूगर ने निहारियो दहा करे वनी जमीन ते किरियो कलम हेॾां हलियो वियो बस कुपली हार थी वई केवल ऊंधो थी वियो फटकण लॻो जॾहिं होश में आयो चवण लॻो ओ काफ़िरो ओ मुशरिको अचो अचो हे ॿार ख़त्म कयो अव्हांजे क़ुरान जो ख़ैर न आहे अव्हांजी बादशाहनि जो ख़ैर न आहे ओ महबूबा जो मुश्किल थे रास्ते आसान हो गए दुश्मन भी देख कर हैरान हो गए दुनिया में जब रखा मेरे मुस्तफा ने कदम तो पत्थर भी कलमा पढ़ के मुसलमान हो गए प्यारा मुसलमान भाइयों भाई थी तवे जादूगर तो चले टोलिए तो टोल मेले में काफर टोलिया हां मां फांसी गली तंग आया जादूगर के बैठ में किथे आ जादूगर ते तो इथे आ वनी ने जैसे पर कर का वर हन के नजर कोठा
मुजादी दोस्तों बुजुर्गों अखरन के कया छामा जो हुजूर नसी आयो जो हुजूर नसी आयो इन दिल के मजबूर करे आयो मजबूर करे आयो अखरन के कया छामा जो हुजूर नसी आयो बाबा मेरी सुभान अल्लाह मा अजमलक मा अहसनक मा अकमलक किथे मेरे अली किथे तेरी सना मुस्ताक अखियां किथे जाड़ियां सुभान अल्लाह मा अजमलक मा अहसनक मा अकमलक मुहम्मदुल सय्यदुल कौनैन व साक़लैन वल फरीक़ैन मिन क़ुर्बिन व मिन आजमी या अकरमल खल्क़ि माली मन आलू सुबिही सिवाक هو الحبيب الذي ترجى شفاعته لكل عون من العالم مقتهر हमारी नदी बर्बाद मां त किसकी निकली अस पुछते यार हाने असा अचूं था आवाज प्यार किथा आवाज कयो बलगल उला बेकमाली कशफ दुजा बेजमाली हसन जमी उखसाली सल्लू अलैहि व आलिहि सल्लू अलैहि किथा आवाज कयो चल अल बदरू अलैना मिन सनिया दिल बदाई बजमा शुक्र अलैना मादा लिल्लाहि ठाई अल्लाह जवाबु हल्का का कई की आवाज पे आया जे हिकड़ो आवाज सही कबिला अब्दुल मालिक जी पसंद मेरे नबी प्यारे नबी तेरे जिहा कोई नहीं मेरे नबी प्यारे नबी तेरे जिहा कोई नहीं पहुंचा जिस जा पहुंचा कोई नहीं मेरे नबी प्यारे नबी अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार है जैसे मेरी सरकार है वैसा नहीं कोई अब मेरी निगाहों में प्यारा मुसलमान भाइयों अम्मा हलीमा जी फरमाया घर पर शाम जो टाइम बकरी उचाइण वायो मामा बकरी विचार ते आलायो काची भांगो कयो रात जी तैयारी कयो
एतरे में साथ मुझे घर में पिन्नो अचियो सब वेचारियूं कमजोर कई बुधायो कोन पर जिसम जने घर जे वेजू आयो कटार करे वेजू एक हिकड़ी बकरी अंदर पई वने साईं के पेरन ते चुन्नी दई वरी पुठिए घर वापस पई अचे सुभान अल्लाह मुर्कनी पई अचे उनके सहत मिलंदी पई वने ये मुझा प्यारा मुर्के पई ये पई करे त जाए रसूल जे ओखनिया भवा वो भवर जाए राम रसूल जे खुनिया भवा अदा आखिरी वाइला लोरिया मुझे महबूब जी नालो लिखरायो जाए जाम रसूल जे खुलिया जाम रसूल दे खुलिया ऐ बाग मागी जा मोरिया ओ आए तो अनवर जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहरा जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहरा जेड़ा तेरा खुश के जब किसी ने से क्या सर बुझा वे तेरा दे दर्द मादा हूं कयमो दोस्त दर्द है दर्द मादा हूं कयमो अल्लाह दोस्त दर्द आस पास जे जियरे जान मना मिली अचुते कबर जे आस पास है लाश मुहिंजो कद दफ़ो दोस्त पंहिंजे डरा गया ही जनाज़ो जानी रहे तुंहिंजी नज़र जे जानी रहे तुझे नजर के आस पास कद ज़मानत मुश्किल सदे मीज़ान में उते पुलो तारे पार कजा अचता हशर जे आस पास दर्दमा दहू कमो अला दोस्त दर्जे आस पास बाबू मिलो अहिड़ा अमल कयो नेक कजो हराम माल खां बचो कूड़ खां बचो पाणे जी दिल आज़ादी खां बचो मुंहिंजा प्यारा पंहिंजे अम्मा बाबा जी ख़िदमत कयो उन्हनि जूं दुआऊं हासिल कयो आख़िर में मदीने जे साईं खे सलाम था मोकिलियो मुंहिंजा हाल हबीब खे ओ सबा सार कजो चो चो मुंहिंजा हाल हबीब खे सबा ऐ बन भरियो